नाज़रीन अस्सलाम वालेकुम। नाज़रीन हीअ ॻाल्हि मूंखे हितों जे माण्हुनि ॿुधाई आहे। महबूब मुस्तफ़ा पाक जे अंगण मुबारक जे ॿाहिरां मदीने वारे सरदार जे हरम पाक जो उन खां ॿाहिरां हिकिड़ी मस्जिद ठहियलु आहे। हिन मस्जिद लाइ ॿुधाइनि था त इहा मस्जिद उन माई ठाराई जंहिं ते जेका माई पहिरियों त महबूब मुस्तफ़ा पाक जे रस्ते मुबारक ते कंडा उछलींदी हुई, काफ़िराणी हुई त जीअं उनखे तकलीफ़ आहे मालिकनि खे ॾियण जे लाइ, पर जॾहिं उहा बीमार थी, इहो मशहूरु वाक़ियो सुगड़ो फ़क़ीरो तव्हां ॿुधंदव त तव्हांखे मज़ो ईंदो। इहो मशहूरु वाक़ियो आहे। जॾहिं उहा बीमार थी तॾहिं महबूब मुस्तफ़ा पाक पुछणु वियसि। जॾहिं घर वियसि तॾहिं रोई ॾिनी, अर्ज़ु कयईं मुंहिंजा सोणा हीअ उहा मस्जिद आहे साईं, मुंहिंजा सोणा मां अव्हांखे तकलीफ़ ॾियां, अव्हां मूंखां पुछणु आया आहियो। महबूब करीम फरमायोसि असां रहमत लिल आलमीन आहियूं, सॼे आलम ते रहमत आहियूं। ॿुधो आहे त हितां जा माण्हू ॿुधाइनि था त हीअ मस्जिद उन माई जॾहिं कलमो पढ़ी मुस्लमान थी, हीअ मस्जिद उन ठाराई। हिन मस्जिद में माण्हू अंदरि घुमंदे फिरंदे निमाज़ पढ़ंदे असां ॾिठा आहिनि। हीअ मस्जिद आहे एतिरे ताईं। उन खां बाद में हीअ मस्जिद आहे साम्हूं। इहा मस्जिद वरी संगत ॿुधाए पई त हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं जेको महबूबनि जो असहाबी आहे उन ठाराई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं जी मस्जिद आहे। ऐं मौला अली अलैहिस्सलाम जी बि मस्जिद आहे, पर उहा हिन महिल बंदि आहे। उन्हनि में अंदरि नथा अचनि पिया। हीअ उन जे वटि में दुकान आहिनि, उन में हर शइ पई आहे, ख़रीदारी हले थी पई। हिते करोड़नि सां रांदि आहे, हिते अरबनि जी ॻाल्हि आहे। हिते पाण बि अरब आहिनि त अरबपति आहिनि। महबूब मौला अली अलैहिस्सलाम जी मस्जिद मुबारक इहा साम्हूं आहे। इहो मुनारो जेको नज़रे थो, इहे जेको मुनारा नज़रनि था, इहा साम्हूं इहा मौला अली अलैहिस्सलाम जी मस्जिद ठारायल आहे। पर इन मस्जिद खे चवनि था, अॻे पासे खां त मां न वियो आहियां, चवनि था उन्हनि ॿाहिरों बंदि करे छॾी आहे, अंदरि ज़ियारत जे लाइ नथा छॾनि। मौला जे नाम तो सदके वञा, मौला सरदार आहे, मौला काइनात मौला अली अलैहिस्सलाम। हीअ महबूब करीमनि जे सन पाक खां थोरो परे आहे, थोरो परे आहे। सुभान अल्लाह जो रंग आहे। हे सभु ज़ियारतूं कयो। बाक़ी हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं जी मस्जिद साम्हूं आहे, उहा बि हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ठारायल आहे, पंहिंजी आहे, नंढड़ी हल्की आहे। उन मस्जिद जो बि तव्हांखे दीदार था करायूं। हे मथे गुंबज़ अथसि, इहो आहे हुन जो मुनारो, ऐं हीअ आहे मस्जिद साम्हूं। सुभान अल्लाह जो रंग आहे मालिक जो। हीअ मस्जिद आहे, अंदरि माण्हू निमाज़ पढ़नि था। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह जो रंग आहे। मौला जे नाम तो सदके वञा, शहनशाह करीम आहे। सुभान अल्लाह, ज़ियारतूं कयूं अथव। मौला तव्हांखे आबाद कंदो, मौला मदीने वारो सरदार ख़ुशि कंदो तव्हांखे। पंजतन पाक सदके आबाद हूंदव।